जय झूलेलाल दोस्तों, अॼु तव्हांखे ॿुधाईंदसि मां सियारे जो स्पेशल भत ॿिनि तरीक़नि सां ठहंदो आहे, जेको ॾाढो सुठो हूंदो आहे, हेल्दी बि हूंदो आहे, टेस्टी बि हूंदो आहे, एनर्जी वारो हूंदो आहे, जेको ॿार वॾा नई डिलीवरी कयल माउ हुजे उन जे लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। भत यानी सनी दाण कणक, ॾिसो सफ़ा सन्नो दाणो हूंदो आहे, जेको दाणो मोटो हूंदो आहे उनखे असां चवंदा आहियूं बाट। ॾिसो सफ़ा सनी पीसियल आहे, इहो आहे भत। भत खे दलिया भी चवंदा आहिनि। हाणे खणंदासीं कुकर, उन में विझंदासीं सचो घी, 2 टेबल स्पून सचो घी विझंदासीं। घी जीअं पिघलजी वेंदो त इन में विझंदासीं असां जीरो 1 चमचो। भत ऐं जीरे जी कॉम्बिनेशन जेका ॾाढी बढ़िया लॻंदी आहे और इहो नई माउ जे लाइ बि ॾाढो सुठो हूंदो आहे। गॾु विझंदासीं कारा मिर्च 8 खां 10, 3-4 फोटा छिले विझंदासीं इहे। इन खां पोइ इन में विझंदासीं असां भत याने जेका कणक पीठल आहे उहा। ॾिसो दाणो दाणो कीअं इन जो सन्नो आहे सफ़ा, त इन सां जेको भत ठहंदो आहे ॾाढो सुठो ठहंदो आहे। जेका कण आहे उहा काफ़ी नंढी आहे। इन खां पोइ असांखे इनखे बिल्कुलु धीरे बाहि ते भुञणो आहे, बाहि तेज़ न रखंदासीं। अगरि तेज़ बाहि हूंदी आहे त किथे इहो कचो किथे पको हूंदो आहे, मीन्स लाइट डार्क कलर हूंदो आहे। पर अगर असां इनखे सिम बाहि ते कंटिन्यूस घुमाईंदे भुञंदासीं त इन जो कलर ॾाढो बढ़िया ईंदो आहे। ॾिसो पहिरियों कीअं हो और हाणे भुञण खां पोइ इन जो कलर इन तरह थी वेंदो। इहो परफेक्ट आहे। हाणे असां इन में विझंदासीं पाणी। त हिते मां 2.5 गिलास पाणी विझी रही आहियां। 1 कोप मां हिते भत खयो आहे और उन में विधो आहे 2.5 गिलास पाणी। कुकर बंद करे इनखे 2 खां 3 सीटियूं हणाईंदासीं। 2 सीटियूं तेज़ बाहि ते और 1 सीटी स्लो बाहि ते। सिम बाहि ते भुञण सां जेको इन में जीरो वग़ैरह असां विधो आहे उहो सड़ंदो न आहे। ॾिसो इहो ब्राउन आहे, कारा न थिया आहिनि। कारा थियण जे करे इन में स्मेल अची वेंदी आहे। अगरि इहो असां तेज़ बाहि ते कंदासीं त इहे कारा थी वेंदा, पर इहे ब्राउनिश हुअण खपनि। इहो आहे सिम बाहि ते इनखे भुञण जे करे। त बिल्कुलु धीरे बाहि ते ई भुञणो आहे। कुकर बंदि करे इनखे 3 सीटियूं लॻाईंदासीं। जीअं मां ॿुधायो 2 सीटियूं तेज़ बाहि ते और 1 सीटी सिम बाहि ते। उन सां जेको भत आहे ॾाढो बढ़िया सिजी वेंदो आहे और सड़ंदो बि न आहे। ॾिसो असांजो भत सिजी वियो आहे। मां तव्हांखे घुमाए ॾेखारियां थी। ॾिसो बिल्कुलु बि तरो न लॻो आहे इन में। हाणे इन में असां विझंदासीं खंडु। त 1 कोप हिते मां खंडु विझी रही आहियां। मिठास जेका आहे घटि वधि तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। अगरि मिठो पसंदि आहे त थोरी खंडु वधीक विझणी आहे। हाणे इनखे मिक्स करे पहिरियों मां थोरो सो टकाईंदमि जीअं खंडु जेका आहे सॼी पिघलजी वञे। उन खां पोइ इन मां 2 हिसा कंदमि। मां तव्हांखे ॿुधाईंदसि 2 तरीक़ा कीअं। त इनखे मां 2 हिसनि में विराए रही आहियां। हिकु जेको असां भत ठाहींदा आहियूं पाणीअ वारो, ॿियो हूंदो आहे खीर वारो। त मां तव्हांखे 2 तरीक़ा ॿुधाईंदसि। 1 हिसे में असां विझंदासीं पाणी। हिते मां 2 गिलास पाणी विझी रही आहियां। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे 1 बॉयल ॾियारणो आहे यानी टको ॾियाराईंदासीं। बॉयल थी वियो आहे। ॾिसो इन में असां विझंदासीं ड्राई फ्रूट्स। ड्राई फ्रूट्स में असां इन में विझंदासीं अखरोट सन्ना कटे करे विझंदासीं। इन में काजू, बादामियूं, तव्हां चाहियो त हिन में किशमिश बि विझी सघंदा आहियो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं
और एक टको ॾियाराईंदासीं यानी बॉइल कंदासीं और गैस ऑफ कंदासीं। असांजो हिकु तरीक़ो इहो तयारु थी वियो। हाणे ॿियो हिसो जेको असां अलॻि करे रखियो होसीं उन में विझंदासीं असां खीरु। अधु गिलास जे क़रीब हिन में खीरु विझंदासीं। उन सां गॾु हिन में विझंदासीं ड्राई फ्रूट्स, काजू, बादाम और उन सां गॾु अखरोट। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। खंडु असां पहिरियों ई विझी चुका आहियूं। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। अगरि तव्हां ॿारनि जे लाइ ठाहे रहिया आहियो त ड्राई फ्रूट जेको आहे पीसे विझिजो या वरी न विझिजो। सो हे बॉइल थी वियो आहे। इहो असांजो खीर वारो भतु तयारु थी वियो आहे। इहो असांजो खीर वारो भतु तयारु आहे। त इनखे असां गर्मा गर्म सर्व कंदासीं। भतु जेको आहे ताक़त लाइ, एनर्जी लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। इहो हर सिंधी घर में भतु ठहंदो आहे। लॻभॻि हफ़्ते में हिकु या ॿ ॾींहं त हर घर में इहो भतु ज़रूरु ठहंदो आहे। गर्मा गर्म भतु जे मथां थोरो सो ड्राई फ्रूट ॿियो बि विझंदासीं, थोरी सी डेकोरेशन कंदासीं। इहो खीर वारो भतु तयारु थी वियो। और साॻियो ई जीअं मां ॿुधायो पाणीअ वारो भतु, उनखे बि गर्मा गर्म सर्व कंदासीं। कुझु माण्हुनि खे खीर वारो पसंदि हूंदो आहे, किन खे वरी पाणीअ वारो। ॾिसो कंसिस्टेंसी ईअं ई हुअणु खपे। इहो असांजो एनर्जीअ सां भरपूर हेल्दी भतु तयारु आहे। इहो पाणीअ वारो ऐं इहो असांजो खीर वारो भतु। त ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो और अहिड़ा कहिड़ा वीडियो तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।